अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼु असां ज़ूम ऐप जे बारे में सिखंदासीं। जीअं त कोरोना वायरस जे सबबु क्लास ऑनलाइन हली रहिया आहिनि, इन जे करे असीं ज़ूम ऐप जे बारे में सिखंदासीं त इहा आहे छा, इन ते कीअं ऑनलाइन क्लास वठी सघजनि, इन जे बारे में ॿियो कुझु बि ॼाणण लाइ असांजे चैनल टीरेक्स मीर खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। अचो त असां पंहिंजी स्टार्ट कयूं था ज़ूम ऐप कीअं ऑनलाइन क्लास वठिजनि। उनखां हिते लिखियलु आहे मीटिंग ID। का बि तव्हां वटि मीटिंग ID हूंदी उनखे कॉपी करे पोइ उनखां बाद में पेस्ट कंदा। पेस्ट करण खां पोइ जॉइनिंग मीटिंग में वेंदा। जीअं त हीअ ID हिनमहिल न आहे, इन जे करे असीं पंहिंजी ॿी मीटिंग जॉइन कयूं था। हाणे असीं जॉइनिंग मीटिंग खे हलंदासीं। उनखां बाद में असां मीटिंग जो पासवर्ड हणंदासीं। पासवर्ड हणण खां बाद में जेकॾहिं तव्हां पंहिंजी माइक ऑन करणु चाहियो था त हिन बटन खे हणिजाओ। जेकॾहिं तव्हां वीडियो बि ऑन करणु था चाहियो त हिन बटन खे हणो। जेकॾहिं तव्हांखे ॿियो पार्टिसिपेट कराइणो आहे, तव्हां हुन में उहो जॉइन कंदो, हुनखे तव्हां एक्सेप्ट कंदा या इनवाइट लिंक मोकिलींदा कंहिं मैसेंजर जे ज़रिए। कॉपी इनवाइट लिंक करे पोइ हुन ॾे कॉपी सेंड कंदा, उहो जॉइन कंदो तव्हांजी, त पोइ तव्हां गॾिजी हुन सां मीटिंग कंदा।